केस में पीटीआई चेयरमैन जो जेल में ट्रायल थींदो, अदालत फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत जो चवणु हो त सिक्योरिटी ख़दशनि सबबि पीटीआई चेयरमैन जो जेल में ट्रायल थींदो। मीडिया खे बि जेल ट्रायल कवर करण जी इजाज़त हूंदी। जेको माण्हू बि जेल ट्रायल ॾिसणु चाहे उनखे बि अचण जी इजाज़त हूंदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। साइफर केस में पीटीआई चेयरमैन जो जेल में ट्रायल थींदो, अदालत फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत जो चवणु हो त सिक्योरिटी ख़दशनि सबबि पीटीआई चेयरमैन जो जेल में ट्रायल थींदो। मीडिया खे बि जेल ट्रायल कवर करण जी इजाज़त हूंदी। जेको माण्हू बि जेल ट्रायल ॾिसणु चाहे उनखे बि अचण जी इजाज़त हूंदी। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। साइफर केस में पीटीआई चेयरमैन जो जेल में ट्रायल थींदो, अदालत फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत जो चवणु हो त सिक्योरिटी ख़दशनि सबबि पीटीआई चेयरमैन जो जेल में ट्रायल थींदो। मीडिया खे बि जेल ट्रायल कवर करण जी इजाज़त हूंदी। जेको माण्हू बि जेल ट्रायल ॾिसणु चाहे उनखे बि अचण जी इजाज़त हूंदी। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मेहदी पंवर खां। मेहदी, आगाह कजो, पीटीआई चेयरमैन जो जेल में ट्रायल थींदो, अदालत फ़ैसिलो ॿुधायो आहे, छा अपडेट आहिनि अव्हां वटि? जी, इस्लामाबाद अदालत साइफर केस में पीटीआई चेयरमैन जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत पारां फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे त पीटीआई चेयरमैन जो जेको ट्रायल आहे उहो अदालत में ई थींदो। जेल जे इख़्तियारनि खे पिण सिक्योरिटी जे हवाले सां जेके ख़दशा हुआ उहे साइफर केस जे हवाले सां जेके ॿुधाया विया आहिनि। अदालत जे तरफ़ां इहो बि जेको आहे मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त जेको आहे पीटीआई चेयरमैन खे अदालत में पेश नथो करे सघिजे, छाकाणि त सिक्योरिटी जे इलाही सारा इशूज़ आहिनि। अॼु जेको आर्टिकलिस्ट एक्ट ख़सूसी अदालत जे जज अब्दुल सलाह मोहम्मद अल ज़ुल्फ़रैन जेकी ॿुधणी कई, जॾहिं पीटीआई चेयरमैन जो वकील सलमान सफ़दर एफआईए सेक्रेटरी शाहखावर ऐं ज़ुल्फ़ाराबाद अदालत में पेश थिया। पीटीआई चेयरमैन ऐं हुनजी भेणुनि जे तरफ़ां जेका अदालत में पेश थिया, शाबिश कुरैशी जी जेकी न्याणी आहे उहा बि अदालत में पेश थी अचे। त वकील सलमान सफ़दर जेको आहे मौक़िफ़ इख़्तियार कयो त मुख़्तलिफ़ मामलनि ते अदालत में जेके केस हलंदा आहिनि, पीटीआई चेयरमैन जेको आहे उनखे पेश कयो वञे अदालत में, त जीअं हिन केस जी जेका आहे हिन हवाले सां जेकी ॿुधणी थी सघे। जिते जज जेको आहे अबुल इंसलाह जेको अदालती अमले जे रिकॉर्ड पेश करण जी हिदायत कई, उन मौक़े ते ॿुधणी दौरान जेल हुकाम जेको आहे पीटीआई चेयरमैन जी अदालत में पेशी थिए बाबति जेको आहे रिपोर्ट पेश करे चयो त हिन हवाले सां जाइज़ो वरितो पियो वञे, पीटीआई चेयरमैन खे पेश नथो करे सघिजे। इस्लामाबाद पुलिस इदारे जी सिक्योरिटी जे लाइ उनखे ख़त लिखियो वियो त पीटीआई चेयरमैन जी सिक्योरिटी जे लाइ सारा ख़दशा आहिनि। जंहिं करे जेको आहे सुप्रीटेंडेंट अॼु जेल जेको आहे इस्लामाबाद पुलिस रिपोर्ट जेकी जमा करण जे हवाले सां जेको अहिड़ी रिपोर्ट जमा कराई। केतिरी ॿुधणी खां पोइ जेको अदालत जेको आहे फ़ैसिलो महफ़ूज़ कयो, अदालत पारां फ़ैसिलो महफ़ूज़ कयल जेको ॿुधाए छॾियो आहे त पीटीआई चेयरमैन जो जेको ट्रायल आहे उहो अदालत में ई थींदो। जी, मेहदी पंवर, अपडेट ॾियण लाइ